ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। घोटकी वेझो कार मसूवाह में किरी पई, जंहिं सबब ड्राइवर समेत 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे सबब ड्राइवर जावेद शाह ऐं आबिद मंगनार फौत थी विया आहिनि, जिन जा मढ़ अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। घोटकी मां ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कयूं पिया। घोटकी वेझो कार मसूवाह में किरी पई, जंहिं सबब ड्राइवर समेत 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे सबब ड्राइवर जावेद शाह ऐं आबिद मंगनार फौत थी विया। आगाह कंदा हलूं पिया, फौतियुनि जा मढ़ अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी जो रिपोर्टर जब्बार महर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जब्बार, आगाह कजो हादसे बाबत। बिल्कुल घोटकी वेझो जरवार थाने जी हद में कार ड्राइवर के कंट्रोल में निकरी वही, जेका मसूआ में किरी पई, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया। फौत थियल में जेको कार जो ड्राइवर हो जावेद शाह ऐं आबिद मंगनार वो फौत थी विया। ॻोठाणनि पारां ॿिन्ही फौतुनि जा जेके लाश आहिनि उहे कढाया ऐं बर वक़्त पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस जेको आहे सो वाक़े वारे हंधि पहुती ऐं जेको फौत थियल जा उहे लाश आहिनि उहे तालका अस्पताल पहुचाया, जंहिंखां पोइ जेको आहे सो लाश वारसनि हवाले कया विया। होॾां फौतुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची विया आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾिनो।